أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك هم وقود النار كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآياتنا فأخذهم الله بذنوبهم والله شديد العقاب قل للذين كفروا ستغلبون وتحشرون إلى جهنم وبئس المهاد قد كان لكم آية في فئتين التقتا فئة تقاتل في سبيل الله وأخرى كافرة يرونهم مثليهم رأي العين والله يؤيد بنصره من يشاء إن في ذلك لعبرة لأولي الأبصار زين للناس حب الشهوات من النساء والبنين والقناطير المقنطرة من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث ذلك متاع الحياة الدنيا والله عنده حسن المآب قل أنبئكم بخير من ذلكم للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وأزواج مطهرة ورضوان من الله والله بصير بالعباد صدق الله العظيم बेशक जिन माण्हुनि कुफुर कयो हरगिज़ न टारींदा इन्हनि खां माल इन्हनि जा न की औलाद इन्हनि जी अल्लाह वटि कंहिं बि शइ खे ऐं इहे आहिनि जहन्नम जो ॿर मिसाल फ़िरऔन जे आल वांगुरु ऐं जेके माण्हू इन्हनि खां पहिरियों हुया कूड़ो कयूं असांजे आयतुनि खे पोइ पकड़ियो इन्हनि खे अल्लाह ताला इन्हनि जे गुनाहनि जे सबबा ऐं अल्लाह ताला सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे चओ उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन कुफुर कयो अन क़रीब ग़लबो कयो वेंदो तव्हां ते मग़लूब कया वेंदो तव्हां ऐं गॾु कया वेंदो तव्हां जहन्नम जे तरफ़ ऐं बुछड़ो आहे टिकाणो बेशक तव्हां जे लाइ हुई निशानी ॿिनि जमातुनि में जॾहिं ॿई जमातूं आम्हूं साम्हूं थियूं मिलियूं हिकिड़ी जमात जेका लड़े पई अल्लाह ताला जे रस्ते में ऐं ॿी जमात काफ़िर हुई जो ॾिसनि पिया इन्हनि खे ॿीण अखियुनि सां ॾिसणु अल्लाह ताला मदद फ़रमाए थो पंहिंजी मदद सां जंहिंजी चाहे बेशक इन में अलबत इबरत आहे अकुल वारनि जे लाइ सींगारियो वियो आहे माण्हुनि जे लाइ मज़नि जी मुहबत औरतुनि खां पुटनि खां ऐं माल घणे गॾु थियल खां सोन ऐं चांदीअ खां घोड़नि निशान लॻाइलनि खां ऐं जानवरनि खां ऐं पोख खां इहो सामान आहे दुनिया जे हयातीअ जो ऐं अल्लाह उन वटि आहे सुहिणो मोटणु सुहिणो टिकाणो चओ त छा ख़बर ॾियां मां तव्हांखे वधीक भली शइ सां इन्हीअ खां उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन तक़वा इख़्तियार कई जेके डिॻा इन्हनि जे रब वटि आहिनि जन्नतूं जो वहनि थियूं इन जे हेठां नहरूं हमेशह रहंदा इन्हीअ में ऐं घरवारियूं पाक ऐं रज़ामंदो ख़ुशनूदी अल्लाह जे तरफ़ां अल्लाह ताला ॾिसंदड़ आहे बाननि खे सूरह आल इमरान जो ॿियो रुकू
आयत नंबर 9 खां आयत नंबर 15 ताईं अधु रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़रमायो त काफ़रनि खे चओ त तव्हां मग़लूब थींदव, मुस्लमान तव्हां ते ग़ालिब थींदा। इहो सभु कुफ़ार दुनिया जे मग़लूब थियण जे लाइ नाहे। उन ज़माने में मुशरिकीन ऐं यहूद मुराद आहिनि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में क़त्ल भी थिया, क़ैद भी थिया। यहूदिन खे क़त्ल ऐं क़ैद सां गॾोगॾु जिज़िया ऐं जलावतनी जे ज़रिए मग़लूब कयो वियो। इन आयत में अल्लाह ताला इहो बयानु फ़रमायो आहे। उन खां पोइ ॿी आयत में अल्लाह ताला जंग बदर जी कैफ़ियत खे बयानु फ़रमायो। हिकिड़ी जमात काफ़रनि जी जमात हुई, ॿी जमात मुसलमाननि जी जमात हुई, जंहिंमें काफ़र तक़रीबन 1000 हुया, जिन्हनि वटि 700 ऊठ ऐं 100 घोड़ा ऐं ॿिए तरफ़ मुसलमान मुजाहिदीन 313 या 300 कुझु हुया, जिन वटि कुल 70 ऊठ ऐं 2 घोड़ा हुया, 6 ज़िरहूं हुयूं, 8 तलवारूं हुयूं। इन में अजब इहो जो हर हिकिड़ी जमात के पंहिंजे मद्दे मुक़ाबिल पाण खां ॿीणो नज़र अचे पियो। हर हिकिड़ी जमात पंहिंजे मद्दे मुक़ाबिल खे ॿीणो नज़र अचे पियो, जंहिंजो नतीजो इहो हुयो कुफ़ार जे दिल मुसलमान जे कसरत जो तसवुर करे उहे मरूब थियनि पिया। काफ़र पाण खां मुसलमाननि खे ॿीणो ॾिसनि पिया। इहो अल्लाह जो हिकिड़ो सिस्टम हुयो इन जंग में, जंग बदर में, जो काफ़र उन्हनि खे ॿीणो ॾिसी मुसलमाननि खां मरूब पिया थियनि ऐं मुसलमान पाण खां काफ़रनि खे ॿीणो ॾिसी करे वधीक अल्लाह ताला जे तरफ़ मुतवजह थियनि पिया। कामिल तवक्कल ऐं इस्तिक़लाल सां अल्लाह ताला जे वाइदे ते यकीन कनि पिया, फ़तह नसरत जी उमेद रखनि पिया। पोइ अल्लाह ताला ईअं फ़रमायो त इन्हनि खे ॿीणो करे ॾेखारियोसीं, हिक ॿिए खे अखियुनि सां हिक ॿिए खे ॾिसनि पिया। इहो इबरत जो मक़ाम हुयो। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला फ़रमायो त दुनिया में माण्हुनि खे चंद शयुनि सां मुहबत आहे। कहिड़ियूं चंद शयूं आहिनि? पहिरें नंबर ते औरत, पुट, सोन चांदी जा ख़ज़ाना, निशान लॻायल घोड़ा, जानवर ऐं पोख। इहे 6 शयूं अल्लाह ताला ज़िक्र फ़रमायूं आहिनि। उन्हनि जो मुख़्तसर तफ़सीर हदीस पाक में इरशाद आहे, हुब्बुद दुनिया रअसु कुल्लि ख़तिया। दुनिया जी मुहब्बत हर बुराई जो सरचश्मो आहे। पहिरीं आयत में दुनिया जूं अहम मरगूब शयुनि जो नालो वठी करे वधायो वियो त माण्हुनि जे नज़रुनि में उन्हनि जी मुहब्बत ऐं ख़ुशनुमाई कई वई आहे। इन कारण जो घणा माण्हू उन्हनि जी ज़ाहिरी रौनक ते फ़रिफ़्ता थी करे आख़िरत खे विसारे वेंदा आहिनि। जिन्हनि शयुनि जो नालो हिन जॻह ते वरितो वियो, आम तौर ते उहे इंसान रग़बत ऐं मुहबत जो मर्कज़ आहिनि, जिन मां सभ खां पहिरियों औरत ऐं उन खां पोइ औलाद। छो त दुनिया में इंसान जेतिरियूं शयूं हासिल करण जो फ़िक्र में लॻो रहे थो, उन सभ जो असली सबबु औरत या औलाद जी ज़रूरत हूंदी आहे। जेको माण्हू पैसो पाई करे थो, बंगला वग़ैरह, महल वग़ैरह, छा जे लाइ? ॿारनि जे लाइ, औलाद जे लाइ, घर जे लाइ, घरवारी जे लाइ। उन खां पोइ सोन चांदी, मवेशी माना जानवर, पोख जो ज़िक्र आहे। इहे ॿिए नंबर ते इंसान जी रग़बत जो, मुहबत जो मर्कज़ हूंदा आहिनि। इन्हनि आयतुनि में जिन शयुनि जो अल्लाह ताला ज़िक्र फ़रमायो, इहा मुहबत तबई तौर ते इंसान जे दिलि में विधी वई आहे, जंहिंमें हज़ारे हिकमतूं आहिनि। उन्हनि मां चंद हिकमतूं बयानु कजनि थियूं। पहिरीं इहा आहे त इंसानी तबई तौर ते इन्हनि शयुनि जे तरफ़ माइल ऐं उन्हनि जी मुहबत करण वारो जेकॾहिं न हुजे हा त दुनिया जो सॼो निज़ाम दरहम बरहम थी वञे हा। कंहिं खे कहिड़ो गर्ज़ु हुजे हा जो बनी करण जे लाइ मशक़त करे हा, या मज़दूरी ऐं सनअत ऐं महिनत बर्दाश्त करे हा, या तिजारत में पैसो लॻाए महिनत सां करे
दुनिया जी आबादी ऐं बका उन में मुज़मर हुई ताकि माण्हुनि जे तबियत में उन जे मुहबत पैदा कई वञे ताकि उहे ख़ुदि ब ख़ुदि उन्हनि जे मुहैया करण ऐं बाक़ी रखण जे फ़िक्र में पइजी वञनि। सुबुह उथी करे मज़दूर इन फ़िक्र में घर खां निकिरंदो आहे त कुझु पैसा कमाए, मालदार हिन फ़िक्र में घर खां निकिरंदो आहे त पैसा ख़र्च करे कोई मज़दूर आणे जेको उन जा कमु करे। ताजिर बहितर खां बहितर सामान मुहैया करणु गिराक जे लाइ इंतज़ार में वेठो हूंदो आहे, पैसा हासिल कंदो आहे। गिराक कोशिश कंदो आहे त पैसा खणी बाज़ार पहुचे, पंहिंजी ज़रूरियात जो सामान ख़रीद करे। गौर कयो वञे त दुनिया जे इन्हनि मरग़ूबात शइ जी मुहबत पंहिंजे पंहिंजे घर खां इंसान खे कढी करे उन्हनि ताईं पहुचाए थी। ॿी हिकमत इहा आहे जेकॾहिं दुनियावी नेमतुनि सां रग़बत ऐं मुहबत इंसान जे दिलि में न हुजे हा त उनखे उखरवी नेमतुनि जो ज़ाइक़ो मालूम न थिए हा, उन में शौक़ु कीअं थिए हा। दुनिया में ॼण ते मॉडल ऐं नमूनो ॾेखारे करे इन्हनि दुनिया जे शयुनि में ई एॾी लज़त आहे त आख़िर जे नेमतुनि में केॾी लज़त हूंदी। शौक़ु ॾियारण जे करे त पोइ उनखे कहिड़ी ज़रूरत आहे जेकॾहिं दुनिया इहे नेमतूं न ॾिसे हा त पोइ नेक अमल छो करे हा, जन्नत जे हासिल करण जे लाइ छो कोशिशि करे हा, बुरनि अमलनि खां बची करे जहन्नम खां बचण जी छो कोशिशि करे हा। टीं हिकमत इहा आहे त इन जॻह ते का ज़्यादा क़ाबिल नज़र इन्हनि शयुनि जी मुहबत तबई तौर ते इंसान जे दिलि में पैदा करे इंसान जो इम्तिहान वठिणो हो त इन्हनि शयुनि जी मुहबत में मुब्तला करे आख़िरत खे त इंसान विसारे नथो वेहे, इहो इम्तिहान अल्लाह ताला खे वठिणो हो त ॾिसूंसि इन जो इम्तिहान वठूं। त अल्लाह ताला इहे चंद शयूं उन्हनि खे ॾेई करे उन जो इम्तिहान वठणु चाहियो। पोइ अल्लाह ताला फरमाए फला तुअजिबुका अमवालुहुम वला औलादुहुम इन्नमा युरीदुल्लाहु लियुअज़्ज़िबहुम बिहा फिल हयातिद दुनिया। त अल्लाह ताला इम्तिहान वठणु थो चाहे। इन जो मिसाल कई बुज़ुर्ग मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह ईअं लिखियो आहे, दुनिया जे साज़ो सामान पाणी वांगुरु आहे ऐं उन में इंसान जो दिलि हिकिड़ी ॿेड़ी वांगुरु आहे। पाणी जेसि ताणी ॿेड़ी जे हेठों रहंदो, उन जे इर्द गिर्द रहंदो त ॿेड़ी जे लाइ फ़ाइदेमंद आहे, पर जेकॾहिं इहो पाणी ॿेड़ी जे अंदरि दाख़िल थी वियो त इन ॿेड़ी खे ॿोड़ींदो। त इहा दुनिया जी मुहबत इंसान जे जॾहिं दिलि में अची वई त पोइ उनखे आख़िरत खां विसारे करे उनखे नाकामी, बाक़ी ज़रूरियात जे हद ताईं जेसि ताणी आहे त उनखे फ़ाइदेमंद शयूं आहे। ज़ालिक मताउल हयातिद दुनिया, इहो सभु दुनिया जे हयाती जो सामान थो, लज़तूं फ़ानी थो, इहे सभु हिते रहिजी वेंदियूं। अल्लाह ताला फरमाए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी आयतुनि में, हिन अॼोके दर्स जे आख़िरी आयत में कुल औनब्बिउकुम बिख़ैरिम मिन ज़ालिकुम, छा इन्हीअ खां वधीक तव्हांखे शयुनि जी ख़बर असां न ॾियूं। उहे वधीक शयूं अहिड़ी आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि अल्लाह से ख़िताब करे इरशाद फरमायो, तव्हां माण्हुनि खे दुनिया जी नाक़िस ऐं फ़ानी नेमतुनि में जेके मस्त थी आहिनि उनखे फरमायो त मां तव्हांखे उनखां बहितर नेमतूं ॿुधायां थो। इहे नेमतूं उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके अल्लाह खां डिॼनि था, उनजी फर्माबरदारी कनि था। उहे नेमतूं आहिनि सरसब्ज़ बाग जिन जे हेठों नहरूं वहनि थियूं, हर क़िस्म जे गंद ऐं घरवारियूं हूरूं जेके हर क़िस्म जे गंदगी खां पाक आहिनि। 3 नंबर ते अल्लाह जी रज़ा ऐं ख़ुशनूदी आहे। मथे अल्लाह ताला 6 शयुनि जो ज़िक्र कयो त दुनिया में 6 शयूं माण्हू खे महबूब आहिनि। पहिरें नंबर ते औरत, 2 नंबर ते औलाद, 3 नंबर ते सोन, चौथे ते चांदी, घोड़ा, जानवर ऐं पोख। हिते वरी आख़िरत में जेके अल्लाह नेमतूं ॾींदो, हे 3 शयूं अल्लाह ज़िक्र कयूं, जन्नत जा बाग़ात, हूरूं ऐं अल्लाह जी रज़ा। अल्लाह ताला ईअं 3 शयूं छो ज़िक्र कयूं, उन जो वजह बयानु कयो अथनि। दुनिया में इंसान औलाद जी मुहबत इन जे लाइ कंदो आहे त औलाद उनखे पंहिंजे कमनि में मदद ॾेई सघे ऐं उन खां पोइ उन जो नालो ज़िंदा रहे। आख़िरत में उनखे कंहिंजी मदद जी ज़रूरत न हूंदी ऐं न नाले जी ज़रूरत हूंदी, न को पाण ई फ़ना थींदो जो उनखे कंहिं वली या वारिस जी तलाश हुजे। तंहिंजे करे अल्लाह ताला हिते आख़िरत में औलाद जो ज़िक्र न फ़रमायो। उन खां अलावा दुनिया में जंहिंजी औलाद आहे उहा सभु उनखे जन्नत में मिलंदी, जेकॾहिं नेक अमल उन्हनि जा हूंदा त उहे उन्हनि खे मिलंदा। ऐं जंहिंजी औलाद दुनिया में न आहे उनखे अव्वल त आख़िरत में औलाद जी ख़्वाहिश ई न थींदी, जेकॾहिं कंहिं खे ख़्वाहिश थींदी त उनखे उहा बि मिली वेंदी। जामे तिरमिज़ी में हिकिड़ी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकॾहिं कंहिं जन्नती खे औलाद जी ख़्वाहिश थींदी त पोइ ॿार जो हमल थींदो, पोइ विलादत थींदी, पोइ उहो मिंट में वॾो थींदो। माना इहो जीअं कुन फ़यकून जे हुकुम सां फ़ौरन तौर ते हमल थी वेंदो, फौरी तौर ते विलादत थी वेंदी, फौरी तौर ते उहो वॾो थी वेंदो।
इन में साल महीना इहो कोन लॻंदो। हिते जीअं वाध वीज में साल महीना लॻनि था, उते ईअं कोन थींदो। इहो ईअं बसि मिंटनि में ऐं ईअं जल्दी जल्दी ईअं थी वेंदो। अहिड़ी तरह जन्नत में सोन ऐं चांदी जो ज़िक्र इन जे लाइ अलाह ताला न फ़रमायो त दुनिया में सोन ऐं चांदी मतलूब इन जे लाइ हूंदो आहे त बदिले में दुनिया जो सामान माण्हू ख़रीद करे, हर ज़रूरत जी शइ उन जे ज़रिए सां हासिलु करे। आख़िरत में न कंहिं शइ जी ख़रीद फ़रोख़्त जी ज़रूरत न रहंदी, न कंहिं शइ जो मुआविज़ो ॾियण जी ज़रूरत हूंदी, बल्कि जंहिं शइ जी जन्नती खे दिलि चाहींदो उहो घुरंदो फ़ौरन उनखे मिली वेंदी। उन खां अलावा जन्नत बि पाण सोन ऐं चांदी जी खोट हूंदी ई कोन। जन्नत में जेके सिरूं हूंदियूं, जन्नत जूं बाज़ महल अहिड़ा हूंदा जिन में सोन जी सिर बि लॻल हूंदी, चांदी जी बि सिर लॻल हूंदी, तंहिंजे करे जन्नत में उनखे सोन जी ज़रूरत ई न हूंदी। इन जे करे अलाह ताला सोन जो जन्नत में ज़िक्र न फ़रमाए। उन खां पोइ हिते अलाह ताला फ़रमाए घोड़नि जो। उते जेको आहे घोड़नि जो कमु दुनिया में आहे, उन ते सवारी करे सफ़र करे, उते न सफ़र जी ज़रूरत न हूंदी न कंहिं सवारी जी। अलबत्ता हदीस मां इहा शइ साबित आहे त अहले जन्नत खे जुमे जे ॾींहुं भलनि घोड़नि जे सवारी करे पेश कया वेंदा, जिन ते सवार थी करे अहले जन्नत पंहिंजे मिटनि सां माइटनि सां दोस्तनि सां मुलाक़ात जे लाइ वेंदा। जन्नत जे ॾींहुं बाज़ार लॻंदी, पोइ एज़ाज़ इनाम जे तौर ते भलनि घोड़नि भला घोड़ा उन्हनि खे मिलंदा, उन्हनि ते चढ़ी करे वरी उहो उन्हनि सां मुलाक़ात जे लाइ वेंदा। बाक़ी अहिड़ी तरह जानवरनि जी जेको या पोख या खीर वग़ैरह इहे सभु जन्नत में बग़ैर जानवरनि जे ख़ुदि अता थींदियूं। खीर जूं नहरूं हूंदियूं, माखी जूं नहरूं हूंदियूं, साफ़ पाणी जूं नहरूं हूंदियूं। ऐं हिते जीअं ॿनी जे लाइ मुख़्तलिफ़ जिन्सनि जे काइण जी ज़रूरत हूंदी आहे, उते उन्हनि जी ज़रूरत न हूंदी। जन्नत ख़ुदि सरसब्ज़ बाग़ हसीन जमील हूंदो, तंहिंजे करे अलाह ताला उन्हनि खे उन्हनि शयुनि जो ज़िक्र फ़रमाए, नेमतूं अता फ़रमायूं। आख़िरी जेको वॾो इनाम आहे अलाह ताला जी दाइमी रज़ा ऐं ख़ुशनूदी आहे, जंहिं खां पोइ नाराज़गी जो ख़तरो न रहंदो। हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं सभु अहले जन्नत में पहुची वेंदा, ख़ुशि थींदा, मुतमइन थींदा, का तमन्ना न रहंदी जेका पूरी न कई वई हुजे, त उन वक़्तु अलाह ताला पाण उन्हनि अहले जन्नत खे ख़िताबु फ़रमाईंदो, हाणे तव्हां राज़ी ऐं मुतमइन आहियो, कंहिं ॿी शइ जी का ज़रूरत त न आहे। उहे अर्ज़ु कंदा असांजा परवरदिगार, तूं असांखे एतिरियूं नेमतूं अता फ़रमायुनि जो उन खां पोइ ॿी का शइ जी ज़रूरत ई न आहे। अलाह ताला फ़रमाईंदो त हाणे मां तव्हांखे इन्हनि समूरनि नेमतुनि खां वधीक हिकिड़ी वॾी नेमत ॾियां थो, उहा हीअ आहे जो तव्हां सभु खे मुंहिंजी रज़ा ऐं क़ुर्ब दाइमी हासिलु आहे। हाणे नाराज़गी जो कोई ख़तरो न आहे। इन जे लाइ जन्नत जूं नेमतूं तव्हां खां खसबियूं कोन, हमेशह हमेशह जे लाइ तव्हां जन्नत में रहंदव। इहा वॾे में वॾी नेमत आहे अलाह जी रज़ामंदी, अलाह जी ख़ुशनूदी। इहा जेका आहे जन्नत जे नेमतुनि खां बि वॾी नेमत आहे, छो त रब राज़ी, अलाह जन्नत जो ख़ालिक़ आहे, उहो राज़ी। इंशाअल्लाह अलाह साईं असां खां राज़ी थिए ऐं जन्नत में असां समूरनि खे आला मक़ाम अता फ़रमाए। हिन रुकू जो रहियल हिसो इंशाअल्लाह ताला सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।